दरगाह सईदी मुसाणी पुलिस सिक्योरिटी इंचार्ज अब्दुल हलीम लाखेर औकाफ खाते रे गडियल तौर करप्शन जा पर्दाफाश। ज़ायरीन पारां दरगाह ते ॾिनल नज़रानो पेतिन बजाए पंहिंजे खीसनि में विझी वंडे विरहाए खाईंदड़ अमले जूं मौजूं लॻी वयूं। लखे रुपया करप्शन जे नज़र। तफ़सीलन मूजिब दरगाह हज़रत सखी सईदी मुसाणी जी दरगाह ते बीठल औकाफ जा मुलाज़िम दरगाह जे अंदर मिलंदड़ नज़रानो पेतिन में विझण बजाए पंहिंजे खीसे में विझण लॻा। उन्हनि जी करप्शन में पुलिस बे शामिल औकाफ जे मुलाज़िमनि जी करप्शन जो वीडियो मंज़र आम ते अची वियो आहे, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त औकाफ जो मुलाज़िम दरगाह अंदर मिलंदड़ नज़राने जा पैसा नज़राने जी पेतिन में विझण बजाए पंहिंजे खीसे में विझी रहियो आहे। इन सां गॾु पुलिस वारो बि मौजूदु आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु सहाफ़ी अमीर अली कल्होड़ो पारां करप्शन कंदड़ टोले जी कवरेज करण दौरान सिक्योरिटी इंचार्ज ASI अब्दुल हलीम लाखेर सहाफ़ी मथां तशद्दुद कंदे मोबाइल फोन खसे वरिती हुई। इन वाक़े जो SSP दादू नोटिस वठंदे ASI अब्दुल हलीम लाखेर खे मुअतल करे छॾियो।